न्यू सईदाबाद में सतराम दास की रिपोर्ट मुताबिक रेगुलेटर ते आबपाशी पोरियत इत्तेहाद यूनियन डिवीजन हाला जे मुलाजिमन जो यूनियन के सदर वहीद अली काका खजांची रजब अली गाहोट्री ऐं नायब सदर गुलाम अली मेमून जी अगवाणी में अलामती बुख हड़ताल ऐं एहतजाज कयो वियो। मीडिया के साम्हूं एहतजाज कंदे अगवाणन असिस्टेंट एग्जीक्यूटिव इंजीनियर सब डिवीजन हाला इख्तियारन जो नाजायज़ इस्तेमाल करे हाला ब्रांच वाह ऐं उन सां लाॻापियल माइनरन ताराह ब्रांच वाह ऐं उन सां लाॻापियल माइनरन लखीसर माइनर समेत समूरियुनि शाखुनि जो दौरो करे पाणी जे रेगुलेशन ऐं शाखुनि जी हालत जो जाइज़ो वठण नथो अचे। मुलाज़िमनि खे गार गंद थो करे मटियारी में पंहिंजे घर अंदर वेही फोन रस्ते आबपाशी सब डिवीजन जो पाणी ऐं इंतजामनि जो कार वहिंवार थो हलाए। नतीजे में संदसि इंतजामी नाअहली जे नतीजे में शाखुनि जो पाणी पुछड़ी ताईं नथो पहुचे। मुलाज़िमनि सूबाई वज़ीर आबपाशी सिंध सेक्रेटरी आबपाशी सिंध चीफ इंजीनियर सखर बेराज खां मुतालबो कयो आहे त मुलाज़िमनि सां बदतमीज़ी करण ऐं नाअहल एसडीओ अब्दुल मुस्तफ़ा मेमून खे हटायो वञे। ॿी सूरत में मुलाज़िमनि जो एहतजाज।